दोस्तों मां शाहनवाज़ ॻोठ पिपरीअ में मौजूदु आहियां UC 49 में। ऐं हिते ई बरसाति जो मज़ो माण्हू वठनि था। दुकान वारा ॿार त वठंदा ई वठंदा, पर जेके दुकान वारा आहिनि उहे ग्राहकनि जे आसिरे वेठा आहिनि ऐं मख़सूस ई माण्हू ॿाहिरि निकिरनि था। हीअ रोड आहे शाहनवाज़ ॻोठ जो मेन। हलत चलत ॾिसो, ॾेखारियां तव्हांखे। हीअ अब्दुल लतीफ़ लांगा साहब आहे, जंहिंजी सैलून आहे, जंहिंते मां बीठो आहियां परियां आमिर। ऐं हीअ सब्जी वारा दुकान वारा तव्हां ॾिसो, अकेला वेठा आहिनि, को ग्राहक न अथनि। हीअ ॿार खेॾनि था पिया। हीअ शाहनवाज़ ॻोठ UC 49 पिपरी, सिंधी ॻोठ बि सॼो ईंदो आहे हिनखे। हीअ सब्जी वारो भट्टी सादिक। ऐं रोड मां तव्हांखे ॾेखारियां हितां जो जेको ही रोड आहे, बगल पेट्रोल इहो शाहनवाज़ ॻोठ।